बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां IBA जा उम्मीदवार 2021 में उस्तादनि जी भर्ती जे लाइ जेका टेस्ट ॾिनीसीं उन में जेके आहिनि गुज़िश्ता हुकूमत हिकु ॿिटी पॉलिसी मुतारिफ़ कराई। कुझु इलाइक़ा जेके उन्हनि जा मनपसंदि इलाइक़ा हुया उन्हनि खे जेको आहे हार्ड एरिया जो नालो ॾेई 33 नंबरनि ते उस्ताद भर्ती कया विया आहिनि, जॾहिं त थर पार्कर जे इलाइक़े में 32 वारनि खे बि हिकु ग्रेस मार्क ॾेई उन्हनि खे पासिंग रेशे में आणे उस्ताद भर्ती कयो वियो आहे। असां 2 सालनि खां सरापा एहतजाज आहियूं ऐं इहो ई असां मुतालबो रखूं था। अॼु वारह प्रेस क्लब ते अचण जो बि मक़सदु इहो हुयो त हितां जा जेके बि 33 खां 48 उम्मीदवार आहिनि उन्हनि में जेका आहे सुजागी पैदा थिए ऐं उन्हनि खे जेको आहे पैगाम ॾियणु चाहींदासीं हिन वीडियो ज़रिए, हिन पैगाम ज़रिए, त उहे बि जेके आहिनि असां सां जदोजहद में शामिलु थियनि, छो त असां सां नाइंसाफ़ी थी आहे। जॾहिं 32 मार्कुनि वारो उस्ताद थी भर्ती थी पढ़ाए सघे थो त असांजा अक्सर जेके आहिनि उन्हनि जूं 37, 38, 39 मार्कूं आहिनि। असां चाहियूं था त पूरी सिंध में हिकु पॉलिसी जेका आहे मुतारिफ़ कई वञे। आइन पाकिस्तान जेको असांखे बराबरी जा हक़ ॾिए थो, आइन में आर्टिकल 25A मुताबिक़ त पूरी मुल्क जे शहरनि जा हक़ बराबरि आहिनि। पोइ हीअ हार्ड एरिया ऐं सॉफ्ट एरिया हिकु असां उनखे ड्रामो करार ॾियूं था ऐं उनखे असां जेको आहे तस्लीम न कंदासीं। असां चाहींदासीं त हिकु सिंध हिकु पॉलिसी तहत सिंध में जेके आहिनि उस्तादनि जूं भर्तियूं कयूं वञनि, असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं जेके बि उम्मीदवार हिन वक़्तु रोडनि ते आहिनि उन्हनि खे जेको आहे उन्हनि जो हक़ ॾिनो वञे ऐं 33 39 वारनि खे पास करार ॾेई ऑफर आर्डर ॾिना वञनि। महिरबानी।